लाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, शादी मशीन बरसां गोठ मलिरानी सोलंकी शहीद भुट्टो पार्टी ज़िले खैरपुर जे अगवान लाला ज़मी सोलंकी जो भाउ पुलिस ज़िम्मेदार गुलाम रसूल सोलंकी दिल जो दौरो पवण सबब फोत थी वियो आहे। सिंधो लाइन जे रिपोर्टर नज़ीर सोलंकी जी ख़बर मूजिब गोठ मलिरानी सोलंकी जो रहवासी पुलिस ज़िम्मेदार गुलाम रसूल सोलंकी जेको टंडो मस्ती थाणे ते मुक़रर हो उनखे ओचितो दिल जो दौरो पियो जंहिं सबब हू फोत थी वियो, जंहिंजी जनाज़े नमाज़ संदसि अबाणे कब्रिस्तान एसन शाह में अदा कई वई, जंहिंमें एसीपी गुलाम मोहम्मद बुरसार, डीएसपी हुबदार अली शाह, एसपी मेहदी रज़ा आराइन ऐं वॾे मुंशी मंज़र रज़ा सोलंकी उन खां सवाइ पुलिस जे ॿिनि केतिरनि ई अमलदारनि खां सवाइ इलाइक़े जे माण्हुनि जनाज़े नमाज़ में शिरकत कई। उन खां पोइ खेसि ईसन शाह गाज़ी कब्रिस्तान में सुपुर्द ख़ाक कयो वियो। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।